अस्सलाम वालेकुम नाज़रीन। प्रोग्राम हार्ट इशू में मां जी मेज़बान सबीन मेमण। नाज़रीन, अॼु प्रोग्राम हार्ट इशू में असां शुरुआत कंदासीं सिंध में पाणी जी शदीद खोट जे हवाले सां। सॼी सिंध में हिन वक़्तु पाणी जी शदीद खोट आहे। जिते माण्हुनि खे पीअण जे लाइ पाणी नथो मिले त उते पिणु ज़राअत लाइ पाणी अणलभ थी वियो आहे। उन बावजूदि इरसा सिंध जे हिसे जो वधीक 2000 क्यूसिक पाणी घटायो वियो आहे। सिंध जे हिसे जो पाणी घटाइण खां पोइ गुड्डू बैराज वटि पाणी जो वहिकिरो 50,423 क्यूसिक मां घटिजी 47,130 क्यूसिक थी वियो आहे। इन हवाले सां सेक्रेटरी आपाशी जो चवणु आहे त सिंध में पाणी जी खोट बावजूदि इरसा पारां ॾाढाई कंदे सिंध जे हिसे जो वधीक 2000 क्यूसिक पाणी घटायो वियो आहे। प्रोग्राम में इन मौज़ू ते पिणु ॻाल्हि ॿोल कंदासीं। उन खां पोइ कंदासीं ॻाल्हि IG सिंध जे हवाले सां। सिंध हाई कोर्ट में IG सिंध जे मामले ते ॿुधणी पिणु थी। सिंध हाई कोर्ट इहो फ़ैसिलो ॾिनो आहे त IG सिंध जे स्टे में 2 मई ताईं वाद कई वई आहे। ईंदड़ ॿुधणी 2 मई ते थींदी। इन हवाले सां एडिशनल अटॉर्नी जनरल पंहिंजो मौक़िफ़ पेश कंदे चयो त सिंध सरकार IG सिंध खे गैर फ़ाल बणाइण जी कोशिश करे रही आहे। कंहिं बि अहम अमूनमान जी गॾिजाणी या मीटिंग्स में IG सिंध खे नथो घुरायो वञे, जंहिंजो सिधो सओं असरु पुलिस जे मोराल ते सिंध में अमूनमान जी सूरत हाल ते पइजी रहियो आहे। जॾहिं त एडवोकेट जनरल सिंध इन हवाले सां पंहिंजा दलील ॾींदे चयो त इहो निज सिंध जो मामिलो आहे ऐं सिंध सरकार IG सिंध एडी ख्वाजा जे हवाले सां पंहिंजी मौक़िफ़ ते क़ाइमु आहे। उनजो चवणु आहे त IG सिंध एडी ख्वाजा जूं ख़िदमतूं सिंध पारां वफ़ाक़ जे हवाले करण जी ॻाल्हि कई वई आहे त जीअं उन जी जाइ ते अब्दुल मजीद दस्ती खे वक़्ती तौर ते एडिशनल IG सिंध मुक़ररु कयो वञे, जॾहिं त सिंध सरकार इन हवाले सां ॿुधणी 2 मई ते मुलतवी करे छॾी आहे। इन हवाले सां तव्हांखे तफ़सील ॾींदासीं पंहिंजे प्रोग्राम में। आख़िर में ॻाल्हि कंदासीं ॾुकारियल ॾे थर जे हवाले सां। थर तां मौत जो राकास अञा ताईं न टरी सघियो आहे। थर में केतिरे वक़्त खां बुख, ॾुकार ऐं पाणी जी खोट ऐं सहूलियतनि जी अणाट जे करे ख़बरूं त मीडिया में जे ज़रिए अवाम ताईं पहुची रहियूं आहिनि, पर इन्हनि ख़बरुनि जो हिल ताईं कंहिं नोटिस न वरितो आहे। जॾहिं त सुप्रीम कोर्ट पारां थर में लाॻीतो ॿारनि जी फौतगीअ जी ख़बरूं अचण खां पोइ नोटिस वठंदे सिहत खाते खे इहो हुकुम जारी कयो त थर में ॿारनि जी मौत जे हवाले सां हिकु जामे रिपोर्ट पेश कई वञे। जॾहिं त सिहत खाते पारां जॾहिं इहा रिपोर्ट पेश कई वई त सिंध सुप्रीम कोर्ट पारां इन रिपोर्ट खे मुकमल तौरु रद्द कयो वियो। सिंध सुप्रीम कोर्ट जे जज जा रिमार्क्स हुआ त छा सिंध सरकार जो ज़मीर मरी वियो आहे, उन्हनि खे छो सिंध में सभु कुझु ठीकु नज़र अची रहियो आहे। इन हवाले सां पंहिंजे प्रोग्राम में तव्हांखे पिणु अपडेट कंदासीं, पर सभ खां पहिरीं ॻाल्हि कंदासीं सिंध में पाणी जी शदीद खोट बावजूदि इरसा पारां ॾाढाई कंदे सिंध जो 2000 क्यूसिक पाणी घटायो वियो आहे। इन हवाले सां सेक्रेटरी आपाशी जो चवणु आहे त पंजाब ॾाढ मुड़सी कंदे चश्मा ढंढ तां तकरारी चश्मा जहनम लिंक कैनाल में 2000 क्यूसिक पाणी वहाए पियो। सेक्रेटरी आपाशी जो इहो बि चवणु हो त पाणी जी खोट बावजूदि सिंध खे मिलंदड़ 50,000 क्यूसिक मां 2000 क्यूसिक पाणी घटाइण सां ख़रीफ जी फसल खे कापारी धक रसण जो ख़दशो आहे। उन सां गॾोगॾु पीअण जे पाणी जो जेको बहिरान आहे हिन वक़्तु केतिरनि ई शहरनि में शिदत इख़्तियार कयो वियो आहे, उन में पिणु वाध थी सघे थी। पाणी जी सूरत हाल जे हवाले सां हिन वक़्तु असां ॼाण वठंदासीं पाणी माहिर इदरीस राजपूत खां। इदरीस साहब, तव्हांखे प्रोग्राम में भली कार चऊं था। इदरीस साहब, मूंखे इहो ॿुधायो त सिंध में हिन वक़्तु पाणी जी शदीद खोट आहे। इरसा पाणी सिंध में पाणी जी खोट बावजूदि सिंध जे हिसे जो वधीक 2000 क्यूसिक पाणी घटाए छॾियो आहे। तव्हां हिन ते छा चवंदा? सिंध जा हिन ते कहिड़ा असर पवंदा? इशू इहो आहे त असां हाणे जेको आहे अर्ली ख़रीफ़ आगाटे ख़रीफ़ में पाणी खणूं पिया। उन में जेका आहे सिंध जी जेका इंडेंट आहे या घुर्ज आहे अटकल 40,000 आहे ऐं असांखे तक़रीबन 40,000 तरे घटि उते मिले थो। पोइ हाणे उन में इहो आहे त असांखे हेठि बि कोटरी बयाज खे बि ॾियणो आहे, पाणी जो ध्यानु बि थिए थो, तो ध्यानु इन 40,000 में शामिल कोन्हे। अच्छा, हाणे पोज़ीशन इहा आहे त पहिरीं मई खां वठी सम्झो त 9 महीनो शुरू थिए थो। उन जे लाइ हींअर ई असांखे पाणी जो बंदोबस्तु करणो आहे। सेक्रेटरी इरिगेशन जेको आहे इरसा खे लेटर लिखी छॾियो आहे त बाबा असांखे हींअर जेको आहे पाणी घटि थो मिले, महिरबानी करे असांजी इंडेंट या जेका घुर्ज आहे त चश्मा ते वधायो। त हाणे उन्हनि घुर कई आहे 84,000 83,000, पर इरसा वारनि चयो आहे त असां अॼुकल्ह 40,000 80,000 तव्हांखे ॾींदासीं, मतिलबु 80,000 तक़रीबन ॾींदासीं। त उन में जॾहिं 35% लासिस जा रस्ते ते ध्यानु कटिजी वेंदो त असांखे अॼुकल्ह 55,000 जेको आहे पाणी मिलण जी उमेदु आहे। इशू इहो आहे त हींअर त पोज़ीशन इहा आहे त पाणी जी एॾी ख़राबु सूरत हाल कोन्हे, शुरू में ख़राबु हुई, छाजे करे पाणी पहुचण में असां वटि टाइम थो वठे। हाणे त सिचुएशन जेका आहे छाजे करे त तव्हांजा गुड्डू बराज जा सभई वाह बंदि आहिनि, सक्कर बराज जा राइट बैंक जा वाह सभई बंदि आहिनि। जेको बि पाणी आहे तव्हां रोड़ी नारा खैरपुर फीडर ईस्ट ऐं वेस्ट में ॾियो था या कोटरी बराज खे था ॾियो।
हाणे पहिरीं मई खां जॾहिं मतिलबु जेको आहे अॼु सम्झो 28 तारीख़ आहे त 3-4 ॾींहंनि खां पोइ तव्हांखे वधीक पाणी जी घुर्ज थींदी। इन में जेको आहे थोरो 2-3 ॾींहं तकलीफ़ थींदी, पर उन खां पोइ 10 मई ताईं मां सम्झां थो त पाणी ठीकु थी वेंदो। ऐं हुननि इहो कयो आहे जाम त भई जेको असां तरबेला डैम में जो गॾिकियल पाणी आहे उन मां बि तव्हांखे पाणी तव्हांजो इंडेंट या जेको घुर्ज पूरी कंदा। इदरीस साहब, सिंध जे आबादगारनि पारां या सिंध जे घण घुरनि पारां मुसलसल पाणी जी खोट ख़िलाफ़ एहतजाज कया पिया वञनि। इरसा जूं इन तरह जूं जेके आहिनि से ॾाढायूं शुरू खां हलंदियूं पियूं अचनि। तव्हां सम्झो था अप्रैल जो सॼो महीनो पिणु असां इन ते केतिरा ई प्रोग्राम कया। अप्रैल वारे महीने में पिणु इन तरह जी शिकायत हुई। चयो पियो वियो त 15 अप्रैल खां पोइ आख़िर में सूरत हाल बहितर थी वेंदी। उन खां पोइ हिन वक़्तु वरी इन तरह जूं जेके आहिनि शिकायतूं अचनि पियूं त 2000 क्यूसिक पाणी घटायो वियो आहे। पाणी घटाइण पाणी जो ज़्यान थिए थो, पाणी देर सां पहुचे थो, पर पाणी इस्तेमालु कंदड़नि ते तव्हां सम्झो था त यकीनन असर पवे थो। न, इशू इहो आहे त ॾिसो न, पाणी जी अवेलेबिलिटी या पाणी जी दस्तियाबी इहा आहे त डैमनि में जेको आहे तव्हांखे ख़बर आहे त डैम ख़ाली थी विया। हाणे असां रुगो फ्लो ते दरिया जे वहकरनि ते डिपेंड था कयूं। उहो वहकरा जॾहिं थधि पइजी थी वञे मथे त वहकरा घटिजी था वञनि, वरी टेम्परेचर वधे थो वधी था वञनि। इन फ्लक्चुएशन या जेका हेठां ई मथां ई जे करे जेको असांखे तकलीफ़ जेका थी आहे। पर हाणे जेको आहे अॼु मतिलबु जेका ॾिठो वञे त पाणी ज़रे घटि पूरो आहे असां वटि। ऐं उन जो रीज़न इहो आहे जेको ॿियो मसइलो आहे त माण्हुनि जी शिकायतूं आहिनि। शिकायतूं इन करे आहिनि त पाणी जी जेका विरासत आहे या वाराबंदी वारो जेको सिलसिलो आहे उहो सही नमूने में फॉलो न थिए। जेके ज़ोर वारा माण्हू आहिनि तंहिंजी शाख़ुनि खे बंदि नथा कनि, जेके ग़रीब आहिनि तंहिंजी शाख़ुनि खे बंदि था कनि। त हे असांजो इंटरनल डिस्ट्रीब्यूशन प्रॉब्लम आहे। वरी जेसि ताईं इरसा जो तालुक आहे त इरसा जो हींअर चेयरमैन मदर शाह साहब आहे, असांजे सिंध जो आहे, एडिशनल सेक्रेटरी इरिगेशन रहियो आहे, हाणे चेयरमैन आहे। उहो जेको आहे ॾाढो थो ॾिसे पियो। इहो ई सबबु आहे पहिरियों दफ़ो तव्हांखे 20,000 क्यूसिक जेको आहे 5 हंधि खां हेठि झेलम दरिया जो मंगला वारो पाणी बि ॾिनो वियो आहे। सो मतिलबु इहो आहे त डिफिकल्टी आहे, तकलीफ़ आहे, पर जेको आहे उन तकलीफ़ में हिकिड़ो 2 फैक्टर आहिनि। हिकिड़ो असांजी इंटरनल या जेका मुक़ामी डिस्ट्रीब्यूशन ऐं विरासत आहे उहा सही कोन्हे। ऐं ॿियो इहो आहे त असांखे पाणी खे पहुचण में टाइम थो हले। पंजाब वारनि खे या ख़ैबर पख्तूनख्वा वारनि खे पाणी घटियो त यकदमि घटिजी वियो, पर जे वधियो त यकदमि वधी वियो। असां वटि जेकॾहिं घटिजे थो त पोइ बि जेको 8 ॾींहंनि ताईं पाणी ठीकु थो हले। उन खां पोइ जॾहिं वधे थो 8 ॾींहंनि खां पोइ उहो पाणी असां वटि पहुचे थो। त इहे डिफिकल्टी लोअर रायपेरियन ऐं अपर रायपेरियन जी डिफिकल्टीज़ आहिनि। पर मां सम्झां थो जंहिं नमूने में इरिगेशन खाते वारनि जेको आहे स्टैंड वरिती आहे ऐं जेको आहे पाणी जी विरासत कई आहे, ऐं इरसा जे चेयरमैन ख़ासि तरह जेको आहे असांखे पंजाब वारे पासे खां बि पाणी झेलम खां ॾिनो आहे 5 हंधि में। इन करे असांखे घटि में घटि तकलीफ़ थी आहे। जेका डिस्ट्रीब्यूशन जो प्रॉब्लम आहे उहो सो लोकल आहे, उहो जेको असांजो सिंध जो प्रॉब्लम आहे। जेसिताईं मथे लेवल ते प्रॉब्लम आहे त उते जेका आहे डिस्ट्रीब्यूशन मुंहिंजे हिसाब सां ज़रे घटि सही थी आहे। अच्छा, मथे डिस्ट्रीब्यूशन वाकई सही अगरि थींदी बि हूंदी त तव्हांजी इहा ॻाल्हि त बिल्कुलु दुरुस्त आहे त असां वटि हेठि सतह ते जेका पाणी जी विरासत थिए थी उहा मुकमल अण बराबरी जे बुनियाद ते थिए थी। आख़िरी सवाल मां तव्हांखां इहो कंदसि त सेक्रेटरी आपाशी इहो बि चयो आहे त तकरारी सीजे कैनाल लिंक कैनाल वसीले पंजाब जे पाणी चोराइण जो सिलसिलो पिणु जारी आहे, जॾहिं त गुड्डू बैराज मां निकिरंदड़ वाह खुलण ऐं बलोचिस्तान खे पाणी जी फराहमी सबबि वहकरनि में अञा वधीक जेकॾहिं लाथ ईंदी त पोइ ख़रीफ जे फसल जी पोखाई अञा वधीक मुतासिर थी सघंदी। इन ते मूंखे ज़रूरु थोरी वज़ाहत ॾिजो। न, मां तव्हांखे ॿुधाए छॾियां न, जेसि ताईं तालुक आहे असांजे जेको आहे कोटरी बराज पंहिंजो गुड्डू बराज मां वाह बंदि आहिनि, पाणी ॾियण जो प्रॉब्लम आहे। एक्चुअली जॾहिं इंटेंट हुननि एग्री कयो आहे त 80,000 क्यूसिक तव्हांजो इंटेंट कंदासीं त असांखे जेको आहे हफ़्ते या 10 ॾींहंनि में इहो पाणी पहुची वेंदो। ऐं उन्हनि जी जेका आहे बलोचिस्तान वारनि जी एतिरी डिमांड बि कोन्हे, हिन पीरियड में उनजी एतिरी ज़ोर कोन्हे। इहो ई सबबु आहे त उहो एग्री कंदा आहिनि त भली गुड्डू बराज जी जेके आहिनि वाह जेके आहिनि सखर बराज जो वाह NWC कैनाल बंदि थियो। सो इहा का अहिड़ी ॻाल्हि कान्हे। बाक़ी जेसि ताईं इंटरनल डिस्ट्रीब्यूशन आहे तव्हांखे ख़बर आहे त उन में प्रॉब्लम आहिनि असांजे सिंध में, ऐं मतिलबु इहा डिफिकल्टी आहे। बाक़ी जेसि ताईं मथी रेगुलेशन आहे, मथो तालुक आहे, जीअं सम्झो त सेक्रेटरी लेटर लिखियो त यकदमि हुननि जेको आहे रिस्पॉन्स हुनजो इहो कयो त भई ठीकु आहे, तव्हांजो असां इंटेंट जेको आहे 80,000 डाउन स्ट्रीम चश्मा ते करे था छॾियूं। हाणे इन में 1-2 ॾींहंनि जी जेका आहे तकलीफ़ बाक़ी वरी बि थींदी, छाजे करे पाणी वधंदो कोन पर घटिबो बि कोन, पर जेको आहे सो वधियल पाणी पहुचण में घटि 8 ॾींहं 10 ॾींहं लॻंदा। महिरबानी इदरीस साहब, तव्हांजी नाज़रीन पाणी माहिर इदरीस राजपूत असांखे फ़ोन ते जॉइन कयो, जंहिंजो चवणु हो त सेक्रेटरी इरिगेशन पारां इरसा खे ख़त लिखियो वियो आहे, जंहिंखां पोइ सिंध में जेको पाणी पहुचंदो कुझु वक़्त लाइ ॾुखियाई ज़रूरु थींदी, पर ईंदड़ 10 ॾींहंनि में पाणी जी सूरत हाल अञा वधीक बहितर थी वेंदी, जॾहिं त सिंध खे उन जे घुर्ज खां वधीक जेको पाणी मिली रहियो आहे।
उहो पूरो न थियण जो सबबु इहो बि आहे त किथे पाणी चोरी थिए थो, किथे पाणी ज़ियान थिए थो ऐं पाणी थोरो लेट बि पहुचे थो। बाक़ी आबादगारनि जे एहतजाज या पुछड़ीअ ताईं पाणी न पहुचण जे हवाले सां इदरी साहिब जो चवणु हो त असां वटि जेका इंटरनल मक़ामी विरासत थिए थी पाणी जी, उन में हेठी पुछड़ी वारनि माण्हुनि खे नज़रअंदाज कयो वञे थो, ॾाढाई कई वञे थी। वॾेरा जेके आहिनि मनपसंद माण्हू आहिनि उहे घणो पाणी खणी वञनि था, पाणी चुराए वञनि था। इन करे पाणी जी मुनसिफ़ाणे तरीक़े सां विर्छ न थियणु इहो असांजो इंटरनल सूबनि जो मसइलो आहे। जॾहिं त मथे हवाले सां हुन ॻाल्हि कई त इरसा पारां जॾहिं पाणी छॾियो वेंदो त ईंदड़ 10 ॾींहंनि में सूरत-हाल अञा वधीक बहितर थी वेंदी। प्रोग्राम जे सिलसिले खे जारी रखंदासीं, पर हिते वक़्तु ऐं मुख़्तसिर वक़फ़े जो वठूं था वक़फ़ो। वेलकम बैक नाज़रीन। हाणे प्रोग्राम में ॻाल्हि कंदासीं IG सिंध AD ख्वाजा जे हवाले सां। सिंध हाई कोर्ट में IG सिंध AD ख्वाजा जे स्टे में 2 मई ताईं वाद कई वई आहे। सिंध हाई कोर्ट में जेके रिमार्क्स पेश कया विया वफ़ाक़ जे एडिशनल अटॉर्नी जनरल तरफ़ां, उन जो चवणु हो त IG सिंध खे गैर मौसर बणाइण जी कोशिश कई पई वञे। IG सिंध खे सिंध जे सिंध में अमन अमान जे हवाले सां थींदड़ अहम इजलासनि में का अहिड़े ब्रीफिंग जे लाइ नथो घुराए वञे, का हुनखे वज़ाहत नथी ॾिनी वञे जंहिंजो सिधो सओं असर सिंध में अमन अमान जी सूरत हाल ते पइजी रहियो आहे। जॾहिं त इन हवाले सां एडवोकेट जनरल सिंध जो इहो मौक़िफ़ हो त वफ़ाक़ IG सिंध AD ख्वाजा जूं ख़िदमतूं वापसि वठे, जॾहिं त उन जी जाइ ते एडिशनल IG सिंध अब्दुल मजीद दस्ती खे वक़्ती तौर ते मुक़ररु कयो वञे। इन हवाले सां ॿुधणी में 2 मई ताईं वाद कई वई आहे। वाज़े रहे त इन हवाले सां IG सिंध मीडिया सां ॻाल्हाईंदे पिणु इहो ई बयानु ॾिनो हो त हुनखे कमु करण में न कंहिंसां बि को मसइलो कोन्हे को, न हुनजा कंहिंसां इख़्तिलाफ़ आहिनि। जेकॾहिं क़ाइदनि ऐं ज़ाब्तनि तहत हुनखे हटायो थो वञे त हू वञण में 1 मिंट जी देरि न कंदो। वाज़े रहे त इन तरह जी स्टेटमेंट्स जे वॾे वज़ीर गुज़िरियल जलसे खे ख़िताब कंदे पिणु कई। उन जो चवणु हो त IG सिंध AD ख्वाजा जे हवाले सां हुन खां सवाल न कया वञनि, बदिलियूं मुक़ररियूं थींदियूं रहंदियूं आहिनि। इहो को सियासी मामिलो न आहे ऐं मीडिया इन मामले खे इशू बनाए रही आहे। नाज़रीन, हिन वक़्तु असांखे इन मामले ते ॻाल्हाइण लाइ फ़ोन लाइन ते जॉइन कयो आहे एडवोकेट जनरल सिंध ज़मीर घुमरो साहब। घुमरो साहब, तव्हांखे वेलकम चऊं था प्रोग्राम में। घुमरो साहब, मूंखे इहो ॿुधायो त IG सिंध वारो मामिलो जेको अञा ताईं कोर्ट में हली रहियो आहे, आख़िर इहो मामिलो किथे वञी दंग कंदो? तव्हां नथा सम्झो त सिंध सरकार पंहिंजी होड़ ते अञा ताईं क़ाइमु आहे? सिंध सरकार जी होड़ कोन्हे, फेडरल गवर्नमेंट जी होड़ आहे। सिंध गवर्नमेंट जो पावर आहे त जेको आहे सो IG खे तब्दील करे ही इदारनि जो ऐं सूबे जे पावर्स जो आहे मसइलो त सूबे में एग्जीक्यूटिव अथॉरिटी केरु एक्सरसाइज कंदो। इहो न आहे त केरु IG हुजे, फलाणो हुजे या फलाणो हुजे, इन सां को फ़र्क़ु नथो पए। ही आहे त फेडरल गवर्नमेंट जेको आहे सो पुलिस जे ज़रिए या ॿियनि एजेंसी जे ज़रिए सिंध में पैरेलल गवर्नमेंट हलाइण पई चाहे ऐं उहो कॉन्स्टिट्यूशन में जेको आहे सो हुनजी मञा थियल आहे। सूबे ते एग्जीक्यूटिव अथॉरिटी सूबाई हुकूमत ऐं सूबाई कैबिनेट ई जेका चूंडियल आहे उहा एक्सरसाइज कंदी आहे ऐं सूबे में जेके बि तमामु ऑफिसर आहिनि उहे सूबे खे ई अपॉइंट करणा आहिनि ऐं उन में मर्कज़ जी का बि जेको आहे सो आइन में मुदाख़लत कोन्हे ॾिनल। उनजे करे हू इहो पिया बावर कराइनि त जेको आहे सो असीं सिंध सूबे में ऑफिसर मुक़ररु करे ऐं इलेक्टेड जेका गवर्नमेंट आहे उनखे अंडरमाइन कंदासीं। इहा ग़लति ॻाल्हि आहे बिल्कुलु, ऐं इहो आइनी तौर ते इहा वायोलेशन आहे जेका एग्जीक्यूटिव अथॉरिटी आहे सूबे जी, सूबाई खुलियारी जी वायोलेशन आहे। उनखे अहिड़ो को बि अख़्तियार कोन्हे कॉन्स्टिट्यूशन में। इन जे करे असीं पंहिंजे उसूली मौक़िफ़ ते क़ाइमु आहियूं। काउंसिल गवर्नमेंट इन ते क़ाइमु आहे त IG सिंध गवर्नमेंट मुक़ररु कंदी। घुमरो साहब, जेकॾहिं सिंध सरकार पंहिंजे उसूली मौक़िफ़ ते क़ाइमु आहे त कोर्ट सॻोरी हिन वक़्त ताईं कन्विंस छो न थी सघी आहे दलीलनि जी बुनियाद ते? न, कोर्ट में त केस हले पियो न, कन्विंस त जॾहिं फ़ैसिलो ईंदो न। अॻ में त असांजा अञा आर्ग्यूमेंट शुरू ई कोन थिया आहिनि, आर्ग्यूमेंट हुननि जा हलनि पिया। कोर्ट में त केस हले पियो, उहो सब जुडिस आहे, उन ते कमेंट बि नथो करे सघिजे। पर असांजो इहो ई मौक़िफ़ आहे ऐं कोर्ट में बि असां इहो ई रखियो आहे जेको आहे कॉन्स्टिट्यूशनल पोज़ीशन त सूबे जे मामलनि में को फेडरल गवर्नमेंट मुदाख़लत नथी करे सघे ऐं उहा मुदाख़लत कंदी रही आहे। माज़ी में बि सूबनि खे हलाईंदी रही आहे, फेडरल गवर्नमेंट जेको आहे सो ठाहींदी रही आहे सूबनि जे अंदरि। मुंहिंजे ख़्याल में हींअर जेको आहे सो इन ॻाल्हि खे ख़तमु थियणु घुरिजे ऐं सूबे में जेका इलेक्टेड कैबिनेट आहे, जेका रिस्पॉन्सिबल आहे माण्हुनि ॾांहुं, जेका रिस्पॉन्सिबल आहे प्रोविंशियल असेंबली ॾांहुं ऐं जेका रिस्पॉन्सिबल ॿिए कंहिं बि इदारे ॾांहुं उनखे ई अख़्तियार हुजणु घुरिजनि ऐं उन्हनि जो ई अवाम एहतिसाब कंदो आहे, ॿिए कंहिंजो कोन कंदो आहे। इहो वर्ल्ड ओवर एक्सेप्टेड नाम आहे। जेका इलेक्टेड गवर्नमेंट आहे उहा ई हुकूमत कंदी, ॿियो केरु बि न कंदो।
अच्छा, जॾहिं त एडिशनल अटॉर्नी जनरल जो इहो चवणु आहे त 93 में 1993 में जेको मुआइदो थियो हो वज़ीर आज़म ऐं चइनी सूबनि जे विच में, त इहो ई थियो हो त इन तरह जूं जेके मुक़ररियूं आहिनि उहो सिधो सो वफ़ाक़ कंदो, सिंध पारां कुझु नाला ॾेई सघजनि था, हिकु या हिक खां वधीक नाला, पर फाइनली इहो वफ़ाक़ तरफ़ां थींदो। इन ते तव्हां छा चवंदो? इहो 1993 में केयरटेकर कैबिनेट हुई, उन में जेको आहे सो मिनट्स कढी छॾिया हुआ उन्हनि जी मीटिंग करे। हीउ जेको आहे सो सूबे जे ख़िलाफ़ कमु कराईंदा आहिनि उहो केयरटेकर कैबिनेट जा मसइला में कराईंदा आहिनि। ऐं तव्हांखे ख़बर हूंदी त 1997 में बि NFC जेको आहे केयरटेकर कैबिनेट में कयो वियो हो, जंहिंमें सिंध खे शामिल न हुयो। अहिड़े तरीक़े सां 1993 में जेको आहे केयरटेकर कैबिनेट खे विहारे ऐं पंहिंजा जेको आहे मिनट्स जारी करे ऐं उनखे फ़ैसिलो करार ॾियनि था, उहो गैर आइनी आहे, उहो लॉ जे मथां न आहे। पोइ इजलास कहिड़े कानून तहत थियो या कहिड़े आइनी नुक़्ते तहत थियो, कहिड़े कानून तहत फेडरल गवर्नमेंट खे इहो अख़्तियार आहे त सिंध में ऑफिसर मुक़ररु करे, उहो गैर आइनी ऐं सुप्रीम कोर्ट उन ते चई चुकी आहे त केयरटेकर गवर्नमेंट खे को बि अख़्तियार कोन्हे को, उहा सिर्फ़ु डे टू डे अफेयर्स हलाए सघे थी, इन करे उनजी का बि अहमियत कोन्हे का। घुमरो साहब, जीअं तव्हां सिंध सरकार जो मौक़िफ़ आहे त वफ़ाक़ी सरकार जेका आहे सा IG सिंध जे ज़रिए सिंध खे जेको आहे सो मॉनिटर हैंडल करण जी कोशिशि करे थी, उते पंहिंजा इंतज़ामी मामला हलाइणु चाहे थी। इन ई तरह सां हुननि जो बि इहो मौक़िफ़ आहे। तव्हां सम्झो था त IG खे हिकिड़ो तकरारी बणायो वियो आहे जंहिंजी मुक़ररी ऑफिशियली आइनी तरीक़े सां थी आहे, जॾहिं त IG सिंध जी स्टेटमेंट आहे त जेकॾहिं हुनखे क़ाइदनि तहत हटायो वियो त हू 1 मिंट वञण में देरि न कंदो। न, क़ाइदनि तहत सूबाई गवर्नमेंट जो पावर आहे न, उहा त IG खे कॾहिं हटाए सघे थी सूबाई गवर्नमेंट। मतिलबु क़ाइदो कहिड़ो आहे? क़ाइदो इहो ई आहे चीफ मिनिस्टर ऐं कैबिनेट जॾहिं चवनि त मुंहिंजे ख़्याल में पोइ त ऑफिसर खे ई न रहणु घुरिजे। चीफ मिनिस्टर ऐं कैबिनेट द हाईएस्ट कॉन्स्टिट्यूशनल फोरम ऑफ द ट्रावल, ऐं पंहिंजो उन खां पोइ फेडरल गवर्नमेंट खे इहो मौक़िफ़ अख़्तियार करणु मुंहिंजे ख़्याल में या कॉन्स्टिट्यूशनल वायोलेशन आहे या आइनी अख़लाक़ियात जी वायोलेशन आहे या प्रोविंशियल ऑटोनॉमी जी संगीन वायोलेशन आहे। त सूबे जी कैबिनेट जेको आहे सो एंडास करे हिकिड़े डिसीजन खे ऐं ऑफिसर उनखे जेको आहे सो पंहिंजो मुक़ररु करणु हूंदा आहिनि। ऑफिसर प्रोविंशियल गवर्नमेंट ॾांहुं जेको आहे सो रिस्पॉन्सिबल अथनि। ऑफिसरनि जो पंहिंजो को पावर न हूंदो आहे, सॼो कैबिनेट जो पावर आहे। अॼु बि जेकॾहिं कैबिनेट डिसाइड करे त पटेवाले खां वठी टिकेट ताईं उन्हनि जो पावर आहे त उहो करे सघनि था, छो त कैबिनेट जी एग्जीक्यूटिव अथॉरिटी आहे। ऑफिसर खे डेलीगेटेड पावर हूंदा आहिनि। उनजे करे छो त कैबिनेट इज़ रिस्पॉन्सिबल टू द पीपल एंड असेंबली, दिस इज़ द मैंडेट ऑफ द पीपल। इहो एक्सेप्टेड नाम आहे, हिकिड़ो डेमोक्रेटिक नाम आहे, कॉन्स्टिट्यूशन नाम आहे। उनजे वायोलेशन में फेडरल गवर्नमेंट कीअं मौक़िफ़ अख़्तियार करे सघे? फेडरल गवर्नमेंट खे कहिड़ो हफ़्तो पहुचे? घुमरो साहब, मूंखे इहो ॿुधायो त इन तरह जूं ख़बरूं पिणु रिपोर्ट थी रहियूं आहिनि मुख़्तलिफ़ ज़रियनि खां त IG खे कंहिं बि अहिड़ी अमन अमान जी गॾिजाणी में या कहिड़ा ऑफिशियल अहम इजलास या मीटिंग्स थियनि थियूं उन में नथो घुराए वञे, जंहिंजो सिधो सो असरु सिंध में अमन अमान जी सूरत हाल ते पए थो। तव्हांखे ख़बर आहे त कराची में हिन टारगेटेड ऑपरेशन हली रहियो आहे। पुलिस जो मोराल अञा ॾींहों ॾींहुं डाउन थींदो पियो वञे इन हवाले सां, छो त इहो पावर जो तकरार वफ़ाक़ ऐं सिंध में IG जे मामले ते आहे। इहो जिन तकरार जेको आहे शुरू कयो आहे उन खां ई पुछणु घुरिजे। ऐं बाक़ी प्रोविंशियल गवर्नमेंट जेको आहे अकॉर्डिंग कॉन्स्टिट्यूशन कमु करे थी। होम सेक्रेटरी जेको आहे मीटिंग्स में मौजूदु हूंदो आहे, जंहिंखे फीडबैक मिलंदी आहे त जे डिपार्टमेंट जो हेड उहो आहे। ऐं मुंहिंजे ख़्याल में वर्किंग रिलेशनशिप जेको आहे पुलिस सां सिंध गवर्नमेंट जी बहितर आहे। अहिड़ी का बि ॻाल्हि कोन्हे का त जेको आहे वर्किंग रिलेशनशिप जेको आहे पुलिस सां सिंध न आहे, छो त पुलिस सिंध कैबिनेट जे मातहत आहे ऐं होम डिपार्टमेंट जे मातहत आहे। ऐं उहो जेको सिंध गवर्नमेंट कमु करे पई उहो आइन मुताबिक़ करे पई। ऐं कंहिंखे एतिराज़ आहे त उहो वञे, फेडरल गवर्नमेंट खे एतिराज़ आहे त सुप्रीम कोर्ट में वञे, छो त हाई कोर्ट जी में जुरिसडिक्शन कोन्हे। छा इहा ॻाल्हि फेडरल गवर्नमेंट जी कंहिं हद ताईं दुरुस्त आहे त IG सिंध खे इन्हनि कंहिं अहम मीटिंग्स में कोन घुरायो वेंदो आहे? इहा मां कंफर्म न कयो आहे, पर क्वेश्चन इहो आहे त उहा त कैबिनेट जो इस्तकाक आहे न, कंहिंखे मीटिंग घुराए। कैबिनेट जो इस्तकाक आहे त जेको आहे कंहिंखे घुराए न घुराए मीटिंग पाण करे। ऐं जेके बि आला सतह जूं मीटिंग्स हूंदियूं आहिनि उन में रेलिवेंट ऑफिसर मौजूदु हूंदा आहिनि। मां नथो सम्झां त इहो इम्प्रेशन फेडरल गवर्नमेंट, मूंखे सम्झ में नथो अचे त फेडरल गवर्नमेंट इहो इम्प्रेशन छो थी ॾियणु चाहे। माना त इन मां साबित थिए थो त फेडरल गवर्नमेंट जेको आहे जे मामलनि में मुदाख़लत करे रही आहे। हुनजो छा वञे पुलिसिंग मामलनि सां सूबे में? फेडरल गवर्नमेंट जो पुलिसिंग मामलनि में सिंध में वञे छा? छा असीं मर्कज़ वारनि खे चवंदासीं तव्हां हीअं फॉरेन पॉलिसी हीअं हलायो, तव्हां डिफेंस पॉलिसी हीअं हलायो, तव्हां कॉमर्स पॉलिसी हीअं हलायो? जेके फेडरल गवर्नमेंट जा सब्जेक्ट आहिनि उहे असांजा न आहिनि, जेके असांजा सब्जेक्ट आहिनि उहे फेडरल गवर्नमेंट जा न आहिनि। उनजे करे जेको आहे सो इहा ज़हन मां कढणु घुरिजे त पोइ असीं फेडरल गवर्नमेंट जे मातहत आहियूं। ही कोऑर्डिनेटिंग गवर्नमेंट्स आहिनि, इन्हनि में कोऑर्डिनेशन थींदी आहे, उते कोऑर्डिनेशन जा फॉर्म आहिनि ऐं फोरम्स आहिनि जेके ठहियल। बाक़ी इहो चवणु त जेको आहे सो फेडरल गवर्नमेंट जो चवणु, फेडरल गवर्नमेंट जो कमु कहिड़ो आहे जो पुलिसिंग में जेको आहे सिंध में मुदाख़लत करे, जॾहिं पब्लिक ऑर्डर ऐं पुलिस फोर्सिस इहो प्रोविंशियल सब्जेक्ट आहे। डिफेंस ऐं आर्मेड फोर्सिस उहो फेडरल गवर्नमेंट जो सब्जेक्ट आहे। इहो क्लियर डिवीजन आहे कॉन्स्टिट्यूशन में, ऐं जेकॾहिं हू मुदाख़लत था कनि त हू कॉन्स्टिट्यूशन जी वायोलेशन था कनि।
महिरबानी ज़मीर घुमरो साहब तव्हां असांखे फ़ोन लाइन ते जॉइन कयो। नाज़रीन, एडवोकेट जनरल ज़मीर घुमरो IG सिंध जे हवाले सां जे मामले ते जेको सिंध हाई कोर्ट में मामलो हली रहियो आहे, केस हली रहियो आहे, हुन हवाले सां हुनजो चवणु हो त कैबिनेट जो यकीनन इहो इस्तेहकाक आहे त हू जंहिंखे चाहे हिन मीटिंग्स में घुराए, जंहिंखे चाहे न घुराए। होम सेक्रेटरी खे घुरायो वेंदो आहे जेको उमूमी तौर सॼे सूबे जे मामलनि खे ॾिसण जो पाबंद आहे। बाक़ी इन हवाले सां हुनखे ख़बर कोन्हे। हुन न इन ॻाल्हि खे कंफर्म कयो, न इन ॻाल्हि खां डिनाए कयो त IG सिंध खे अहम गॾिजाणियुनि में घुरायो थो वञे या नथो घुरायो वञे या हुनखे नज़रअंदाज़ कयो थो वञे। बज़ाहिर इहा वफ़ाक़ ऐं सिंध जे पावर ऐं पॉलिटिक्स जंग लॻी रही आहे, जंहिंमें IG सिंध जे मामले खे इंतिहाई तकरारी बणायो वियो आहे। प्रोग्राम जे सिलसिले खे जारी रखंदासीं, पर हिते वक़्तु आहे मुख़्तसिर वक़फ़े जो। वठूं था वक़्फ़ो। वेलकम बैक नाज़रीन। हाणे प्रोग्राम जे आख़िर में ॻाल्हि ॿोल कंदासीं थर जे हवाले सां। थर में केतिरे वक़्त खां बुख, बीमारी, गुरबत, सहूलतनि जी अणाठ जे करे ॿारनि जी औरतुनि जी मौत जो सिलसिलो जारी आहे, जंहिंमें घणे भाङे नंढड़ी उमिरि जा ॿार मुतासिर थियनि था। थर जी अस्पतालनि में सहूलतनि जी अणाठ बावजूदि रोज़ानो जी बुनियाद ते 30 खां 40 ॿार आंदा वञनि था, जिन खे मुख़्तलिफ़ अस्पतालनि में या ॿियनि इलाइक़नि में रिफर पिणु कयो वञे थो, जॾहिं त केतिरा ई ॿार नंढी उमिरि जा या कुझु ॾींहंनि जा, कुझु महीननि जा हुजनि था, जेके फौत थी वञनि था। सुप्रीम कोर्ट पारां ॿारनि जे लाॻीतो फौत थियण जूं ख़बरूं मीडिया में अचण खां पोइ इन हवाले सां पाण मुरादो नोटिस पिणु वरितो वियो हो। सिहत खाते खे इहा चयो वियो हो त हू थर में ॿारनि जी मौत जे हवाले सां हिकु जामे रिपोर्ट पेश करे। जेका सुप्रीम कोर्ट में रिपोर्ट पेश कई वई थर में ॿारनि जे फौत थियण जे हवाले सां, उनखे सुप्रीम कोर्ट जे में आला जजनि पारां इहो चई रद्द कयो वियो त छा सिंध सरकार वटि ज़मीर नाले का बि शइ न आहे जो उनखे ईअं लॻी रहियो आहे त सिंध में सभु कुझु ठीकु आहे। इन हवाले सां असां ॻाल्हि ॿोल कंदासीं, वधीक तफ़सील मालूम कंदासीं सिंध TV न्यूज़ रिपोर्टर सिकंदर भुट्टो खां। सिकंदर, इहो ॿुधायो त कोर्ट सॻोरी में जेका ॿुधणी थी उन में जजनि जा कहिड़ा रिमार्क्स हुआ ऐं कहिड़ी रिपोर्ट पेश कई वई जंहिंखे रद्द कयो वियो, वधीक कहिड़ा हुकुम जारी कया विया? हाँ, सभिनी जेको आहे त थर जे हवाले सां जेको थर में केस हली आहे, जंहिंमें जेको आहे त ॿारनि जी बुख बदहाली सबबि ॿार जेके फौत थी रहिया आहिनि ऐं उनखां अलावा जेको आहे त थर में पीअण जो साफ़ पाणी मुहैया न पियो कयो वञे। उनखां अलावा जेको आहे त खाद खुराक जी कमी सबबि जेके ॿार फौत थी रहिया आहिनि, जंहिं ते सिंध हाई कोर्ट जे चीफ जस्टिस अहमद अली शेख पारां जेको आहे त पाण मुरादो नोटिस वरितो वियो हो, जंहिंमें जेको आहे त चीफ जस्टिस सिंध हाई कोर्ट ॿुधणी कई, जंहिंमें एडिशनल एडवोकेट जनरल जेको आहे त उहो पेश थियो। एडिशनल एडवोकेट जनरल सिंध गुलाम मुस्तफ़ा मेहतर पारां अदालत में रिपोर्ट पेश कई वई त थर में जेको आहे त बुख बदहाली जो जेको सिलसिलो आहे उहो ख़तमु थी चुको आहे ऐं सरकार जेको आहे त उहो थर में हिन वक़्तु कणक ऐं ॿियूं जेके खाद खुराक जूं शयूं आहिनि ऐं पीअण जो साफ़ पाणी ऐं दवाऊं वग़ैरह मुहैया करे रही आहे, जंहिंखां पोइ जेको आहे त थर जी सूरत हाल बहितर थी वई आहे, जंहिं ते जेको आहे त सिंध हाई कोर्ट जे चीफ जस्टिस पारां कावड़ जो इज़हार कंदे उन चयो त इन वक़्तु जेके आहिनि त ॿार फौत थी रहिया आहिनि ऐं अव्हां चई रहिया आहियो त थर जी सूरत हाल बहितर आहे ऐं उते जेको आहे त खाद खुराक मिली रही आहे ऐं ॿारनि खे दवाऊं मिली रहियूं आहिनि। सिंध हाई कोर्ट जे चीफ जस्टिस पारां जेको आहे त कावड़ जो इज़हार कंदे इहो बि चयो त जेकॾहिं खाद खुराक मिले हा त हिन वक़्तु जेको आहे त उते सूरत हाल बहितर हुजे हा। चीफ जस्टिस इहो बि चयो त ॿारनि जी जेके आहे त मौत जी सबब जेके आहिनि त उहे खाद खुराक जी कमी ऐं दवाउनि जी कमी जे करे थी रहिया आहिनि ऐं सिंध सरकार जेको आहे त हिन वक़्तु ताईं कुझु बि न कयो आहे ऐं अव्हां जेको आहे चई रहिया आहियो त सिंध सरकार जेको आहे उते कमकार करे रही आहे ऐं खाद खुराक जूं शयूं मुहैया करे रही आहे, पर इन जो उबताड़ आहे। उनखां अलावा चीफ जस्टिस सिंध हाई कोर्ट जेको आहे फौरी तौर ते सिंध सरकार, चीफ सेक्रेटरी सिंध, लोकल गवर्नमेंट, सिहत आबपाशी खाते वारे सेक्रेटरी, कमिश्नर मीरपुर ख़ास ऐं ॿियनि धुरियुनि खे जेको आहे त नोटिस जारी कंदे 2 हफ़्तनि में रिपोर्ट तलब करे वरिती आहे। अदालत इहो बि चयो त सिंध हुकूमत उते को बि जेको आहे त कमु न करे रही आहे। जेकॾहिं ईअं हुजे हा त हिन वक़्तु का शिकायतूं न अचनि हा ऐं ॿार जेके फौत थिया आहिनि उन्हनि बाबति जेके आहिनि त अहिड़ियूं रिपोर्टूं
मुख़्तलिफ़ अख़बारनि में बि न छपजनि ऐं न ई अहिड़ियूं का रिपोर्टूं अचनि। जी सर। महिरबानी सिकंदर अवान जी। नाज़रीन, थर जे हवाले सां जेका ॿुधणी थी कोर्ट में सिकंदर भुट्टो असांखे अपडेट करे रहियो, जंहिंजो चवणु हो त अदालत पारां सख़्त कावड़ जो इज़हार कयो वियो। जेका रिपोर्ट अदालत में पेश कई वई उनखे मुकमल तौरु रद्द कयो वियो। नाज़रीन, अॼोके प्रोग्राम जे वक़्त खे इते पंहिंजी पुॼाणी ते पहुचाईंदासीं। अॼोके असांजे प्रोग्राम में जेके मौज़ू प्रोग्राम में शामिल हुआ, सभ खां पहिरीं पाणी जी खोट जे हवाले सां असां पंहिंजे प्रोग्राम में ॻाल्हि ॿोल कईसीं। इरसा पारां शायदि सिंध में 50 सैकड़ो खां वधीक पाणी जी खोट जे बावजूदि सिंध में 2000 क्यूसिक पाणी जी जेका घटिताई कई वई आहे, उन हवाले सां पाणी माहिर सां असां ॻाल्हि ॿोल कई। उनजो चवणु हो त ईंदड़ 10 ॾींहंनि में सूरत हाल बहितर थी वेंदी ऐं सेक्रेटरी एरीगेशन पारां इरसा खे ख़त पिणु लिखियो वियो आहे ऐं इन जो सिधो संओं असरु यकीनन सिंध में पाणी जी खोट जी सूरत हाल बरक़रार आहे। आबादगारनि ऐं जेको ख़रीफ़ जो फसल आहे उन ते पिणु पवण जो ख़दशो आहे। पंहिंजे प्रोग्राम में इन मौज़ू ते ॻाल्हि ॿोल कईसीं। उन खां पोइ असां ॻाल्हि कईसीं IG सिंध जे हवाले सां बैरिस्टर ज़मीर घुमरो, जंहिं असांखे फ़ोन कॉल ते जॉइन कयो। उनजो चवणो हो त सिंध काबीना मुकमल इख़्तियार रखे थी। वफ़ाक़ खे को हक़ कोन्हे त हू सूबे जे इंतिज़ामी मामलनि में मुदाख़लत करे। बाक़ी जेसिताईं IG सिंध खे इंतिज़ामी गॾिजाणियुनि या अमन अमान जी जेके मीटिंग्स थियनि थियूं उन हवाले सां उन में घुराइण जे हवाले सां वफ़ाक़ जेको घरू सेक्रेटरी आहे, होम सेक्रेटरी आहे, उनखे घुरायो वेंदो आहे जेको सॼी मामलनि खे हैंडल करे थो। आख़िर में असां ॻाल्हि ॿोल कईसीं थर में ॿारनि जे फौत थियण जे हवाले सां। थर में जेका ॿारनि जे फौत थियण जे हवाले सां सिंध हाई कोर्ट में रिपोर्ट पेश कई वई सिहत खाते तरफ़ां। उनखे सिंध हाई कोर्ट पारां मुकमल रद्द कंदे मुख़्तलिफ़ खातनि जे सेक्रेटरियुनि खे नोटिस जारी कया आहिनि त हू 2 हफ़्तनि में पंहिंजी रिपोर्ट मुकमल करे सिंध हाई कोर्ट में पेश कनि। अदालत सॻोरी पारां सिंध सरकार ते जे लाइ जेके रिमार्क्स चया विया, उन्हनि जो चवणु हो त सिंध में सिंध सरकार जो ज़मीर मरी वियो आहे, जो सिंध लाॻीतो थर में ॿार फौत थी रहिया आहिनि हिक ॿिए पुठियां ऐं सिंध सरकार जेका रिपोर्ट पेश कई आहे उन तहत सभु कुझु ठीकु आहे। सिंध सरकार जो मौक़िफ़ आहे त थर में जेको माण्हुनि खे कणिक जी विरासत कई वञे थी, पाणी जी सूरत हाल बहितर आहे, इलाज जूं सहूलियतूं बहितर आहिनि, जॾहिं त थर में अस्पतालनि में अञा ताईं उन्हनि डॉक्टरनि जी मुक़ररी न थी सघी आहे। केतिरनि डॉक्टरनि जूं जायूं ख़ाली पयल आहिनि। पर उते हिन वक़्तु सूरत हाल इहा आहे जो सिंध सरकार सभु कुझु ठीकु आहे, जो राग आलापे रही आहे। अॼोके प्रोग्राम में असां इन्हनि इशूज़ ते ॻाल्हि ॿोल कईसीं, इन्हनि इशूज़ खे पंहिंजे प्रोग्राम में शामिलु कयोसीं। ईंदड़ प्रोग्राम में कोशिशि कंदासीं कुझु ॿिया इशूज़ खणी पंहिंजे प्रोग्राम में हाज़िर थियूं। तेसिताईं ॾींदा इजाज़त। अला वाहिद।